ख़बर शामिल कंदासीं। कराची खां गवर्नर सिंधियाल हाशमी सिंध फिशरीज़ तरमीमी बिल 2026 जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मच्छी मारनि जे निज़ाम खे बहितर बणाइण, सामूंडी ज़िंदगी जे तहफ़ुज़ जे लाइ क़ानून में तरमीमूं कयूं वयूं आहिनि। बिल जे मतन में ॼाणायो वियो, सिंध फिशरीज़ तरमीमी बिल 2026 जे तहत ख़िलाफ़ वर्ज़ियुनि ते ॾंड में इज़ाफ़ो कयो वियो आहे। लाइसेंस खां सवाइ मच्छी मारण वारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। बंदिश पियल ॼार इस्तेमालु करण ऐं गैर क़ानूनी शिकार करण ते ॻरा जुर्माना लाॻू कया वेंदा। लाइसेंस खां सवाइ प्रोसेसिंग प्लांट या कारखानो हलाइण ते 50,000 रुपया ॾंड लाॻू कयो वेंदो। गैर क़ानूनी मच्छी ख़रीद करण, विकिणण ऐं वापारु करण वारनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। माहौलियाती आलूदगी पैदा करण ऐं कारखाने जे गदिलाण खे पाणी में छॾण ते बि ॾंड लाॻू कयो वेंदो। नाज़रीन, अहम ख़बर शामिल कयूं पिया। कराची खां गवर्नर सिंध फिशरीज़ तरमीम बिल 2026 जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मच्छी मारण जे निज़ाम खे बहितर बणाइण ऐं सामूंडी ज़िंदगी जे तहफ़ुज़ जे लाइ क़ानून में तरमीमूं कयूं वयूं आहिनि।